नाज़रीन, कोटड़ी में ज़िला इंतज़ामिया जी लापरवाही सबब बरसात मुतासिर ॾुखियाइनि खे मुंहुं ॾियण लॻा। रिपोर्ट करे रहियो आहे एजाज़ मुग़ल। उमराऊं वींदड़ो पुछां कोयला जिते मुंहिंजा मारू जिते मुंहिंजा साॻियड़ा जिते मुंहिंजा मारू वड़ा जिते मुंहिंजा मारू दुनिया दा संगे मानी दाए उन्हें काला जे वेदी ठासी ते कढी असांखे कैसे फिटी कयो जीने को ढगा ढक में जुबान मारू वड़ा जिते मुंहिंजा साॻियड़ा जिते मुंहिंजा मारू। कोटड़ी जे साइट वारे इलाइक़े में बरसात सबब बोड मुतासिर खानदान जे अचण जो सिलसिलो पिण शुरू थी वियो आहे। ज़िले इंतज़ामिया पारां बस्ती जे प्राइमरी एलिमेंट्री स्कूल ऐं माउज़रनि जे स्कूल में बोड मुतासिर खानदान लाइ कैंपूं पिण क़ाइम कई वयूं आहिनि। कैंपनि में सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि खां बोड मुतासिर पिण पहुतल आहिनि, जिथे खेनि कंहिं बि क़िस्म जी सहूलियत न पई ॾिनी वञे। मुतासिर पंहिंजी मदद पाण तहत खाद खुराक पाणी समेत ॿियूं शयूं पिण वठण ते मजबूर आहिनि, जॾहिं त ज़िले इंतज़ामिया पारां मुतासिरनि खे दरपदर करण में का बि कसर नाहे छॾी ऐं रवायती तरीक़ेकार जारी रखंदे मुसलसल कैंप पिण तब्दील करे संदनि तकलीफ़ुनि में पिण इज़ाफ़ो करे छॾियो आहे। उन सिलसिले में मुतासिर खानदान समेत ॿियनि ॻाल्हाईंदे चयो त असांखे अञा ताईं कुझु कोन मिलियो आहे, न को खाद न छा न छू का मन खाइण जी शइ न मिली आहे, न कुझु मिलियो आहे। असां ईअं वेठा आहियूं, रियूं करे मिले निंड पइजी वियासीं। राति पाणी बि कोन्हे, पाणी वञूं था कंहिं पाड़े वारे खां भेण चवंदा छिड़गूं ॾेई कढंदा, रोज़ रोज़ असां पाणी कोन ॾींदासीं कंहिंखे। महिरबानी करे असांखे पाणी राशन ॾिनो। दुनिया दा संगे मानी दाए उन्हें काला जे वेदी ठासी ते कढी असांखे कैसे फिटी कयो जीने को ढगा ढक में जुबान ये करे पिटी क्यों तो की मालिक की असांजी न कयो। ये ताईं वधीक हाणे मर्ज़ी जा मालिक आहिनि उहे, असां त ग़रीब हुन खाइण लाइ बि कुझु कोन्हे। असां बसि सुबुह जो रुगो चंदो करे ॿ पापा वठी आयासीं, चाह चुको करे बचड़नि खावासीं, ॿियो असां वटि कुझु बि कोन्हे। न साफ़ पानी मिली रहियो आहे, न मानी मिली रही आहे। इंतज़ामिया सिर्फ़ु ॻाल्हियूं करे रही आहे, त मुंहिंजे ख़्याल में इंतज़ामिया खे कुझु एक्शन करणु खपे इन्हनि ग़रीब माण्हुनि लाइ, छो जो हिननि जो अलाह खां सवाइ इंतज़ामिया खां सवाइ पार्टी खां सवाइ केरु इंतज़ामिया वाला अचे थी त अचंदा पुछा कयूं ॻाल्हि ई कान्हे। असां मुताबिक़ कंदासीं जेको असांखे मिले त सभु कुझु जेको पाणी मिले मानी मिले राशन पाणी ॿारनि खां मिले। ज़िले इंतज़ामिया पारां बोड मुतासिर खानदान खे दरबदर करण वारे अमल ख़िलाफ़ क़ौमी अवामी तहरीक पारां एहतिजाजी मुज़ाहिरो पिण कयो वियो ऐं इंतज़ामिया ख़िलाफ़ नारेबाज़ी कई वई। कैमरामैन इम्तियाज़ हुसैन सां गॾु एजाज़ मुग़ल, धरती न्यूज़, कोटड़ी।